अस्सलाम वालेकुम नाजरीन, प्रोग्राम ओपिनियन विद अली काजी में भली कार आवा यासिर अहमद हमको स्टूडियो में ज्वाइन करता सीनियर तज्जियाकार अली काजी साहब। वेलकम अली साहब। थैंक यू यासिर। अली साहब, मरीम नवाज़ साहिबा पंहिंजो जलसे का ख़िताब कंदे हुए आज़ाद जम्मू एंड कश्मीर में जाते उन्हनि जो इलेक्शन हले भी आज़ाद कश्मीर में उते हू चवनि थियूं त कुछ माण्हू जेके आहिनि उहे पंहिंजे ज़ाती मुफ़ाद लाइ नवाज़ शरीफ़ जो जेको क्रिटिसिज़म आहे या जेका तनक़ीद आहे उनखे इंस्टीट्यूशन्स जे ख़िलाफ़ु खणी था वञनि। जंहिं ते नवाज़ शरीफ़ तनक़ीद कई आहे उनखे इंस्टीट्यूशन्स जे ख़िलाफ़ु तनक़ीद न चयो वञे ऐं उनखे शर्म अचणु घुरिजे जेका इहा प्रोपेगेंडा कनि था पिया। ऐं हुननि जो चवणु त पाकिस्तान जे इंस्टीट्यूशन पाकिस्तान जे इदारनि खे नवाज़ शरीफ़ जे बयानीअ ते अचिणो पवंदो तॾहिं ई मुल्क तरक़ी कंदो। हाणे साॻी बहस मरीम साहब वरी खोली आहे, छाकाणि त नवाज़ शरीफ़ साहब जेको पंहिंजो बयानियो ठीकु आहे, वोट खे इज़त ॾियो, ॿियूं शयूं त ठीकु हुयूं, पर हू असांजे इस्टेब्लिशमेंट में फ़र्दनि जा नाला खणी हुननि खे तनक़ीद या हदफ़ जो निशानो बणाए रहियो हो नवाज़ शरीफ़ साहब, जंहिं ते जवाबी बि काफ़ी तनक़ीद थी रही त तव्हां इंस्टीट्यूशन्स जे सरबराहनि खे या हुननि जे अहम अमलदारनि खे जेको आहे उहो टारगेट कयो पिया, जेको टेंट अमाउंट्स जिन मतिलबु हासिल मतिलबु इहो निकिरे थो तव्हां इदारनि खे तनक़ीद जो निशानो बणायो पिया, छाकाणि त तव्हां इदारनि जे अहम हुनखे शख़्सियतनि खे निशानो बणायो पिया। जॾहिं की नवाज़ लीग जो मौक़िफ़ इहो ई हो त न असीं इदारनि खे न पिया बणायूं, शख़्सियतनि ते तहफ़ुज़ात। लेकिन पोइ पाण बाद में इहो ॾिठो त आहिस्ते आहिस्ते सभिनी शख़्सियतनि जा नाला वठणु बंदि करे छॾिया। जॾहिं अञा PDM बाक़ी हुई पूरी तरह, तॾहिं बि पोइ शख़्सियतनि जा नाला पहिरीं नवाज़ शरीफ़ या मरियम नवाज़ वठणु बंदि कया, पोइ मौलाना फज़ल रहमान बि नाला वठणु बंदि करे छॾिया। त सम्झो इहो ई वियो त हिन मां हिकिड़ो एतिरो घटि में घटि ॿिन्ही धुरियुनि जे दरमियान इहो हिकिड़ो अंडरस्टैंडिंग थी आहे त या रेड लाइन्स क्रॉस न कयो, पर्सनलाइज़ न कयो मामले खे। पोइ ॾिठोसीं त हू नाला वठणु बंदि करे, ऐं अॼु ताईं बि हाणे नाला केरु नथो खणे कंहिंजा बि। मरियम नवाज़ खे इहो वरी वज़ाहत करण जी छो ज़रूरत महसूसु थी आहे या इहो इशू वरी छो उभारियो अथसि, इहो हिकिड़ी जुदा बहस आहे, हुन ते पोइ था अचूं। ॿी ॻाल्हि जेका मरियम साहिबा कई त इदारनि खे हलणो पवंदो नवाज़ शरीफ़ जे बयानीअ ते, मुल्क क़ौम खे अगरि तरक़ी वठाइणी आहे ब्ला ब्ला ब्ला, त उन में ॻाल्हि इहा आहे त हीअ बि हिकिड़ी ख़्वाहिश आहे मरियम साहिबा जी, छाकाणि त नवाज़ शरीफ़ जो बयानियो इहो आहे जेको सिविलियन सुप्रीमेसी जी ॻाल्हि कनि था, उहो जंहिं हद ते वञी हू डिमांड कनि पिया, ओड़ी शायदि पाकिस्तान में उहे एग्ज़ैक्टली थियणु ॾुखी आहे, जंहिंमें मतिलबु पोइ जेको प्राइम मिनिस्टर हुजे उहो ऑल इन ऑल हुजे, ऐं ॿियनि इदारनि जंहिंमें ख़ासि तौर ते असांजी इस्टेब्लिशमेंट आहे उहो जेको आहे फॉरेन अफेयर्स या सिक्योरिटी मामलनि में या ॿियनि मामलनि में सफ़ा हर शइ प्राइम मिनिस्टर खां या सेक्रेटरी डिफेंस खां प्रोटोकॉल वाइज़ पुछी ऐं पोइ करे, इहो मुमकिन घटि नज़र अचे थो। लेकिन सियासत में थींदो इहो ई आहे त माण्हू घुरंदो 100 रुपयो आहे, पोइ 98 ते 40 पैसे ते 50 पैसनि ते राज़ी थी वञे थो। लेकिन मरियम साहिबा वरी पंहिंजी टोन एग्रेसिव कई आहे। ओचितो अॼु पाण ॾिठो त वेठे वेठे शहबाज़ शरीफ़ बि हिकिड़ी प्रेस कॉन्फ्रेंस करे छॾी, जंहिंजो को लॉजिक सम्झ न आई त अहिड़ी कहिड़ी नई ॻाल्हि कई प्रेस कॉन्फ्रेंस। गवर्नमेंट जे मथां अटैक हुयो, टोटल गवर्नमेंट जे मथां अटैक हो न, ठीकु आहे। सो हाणे ॻाल्हि इहा आहे त गवर्नमेंट जे मथां अटैक उहो बि करे सघे पियो, पर मरियम नवाज़ छाकाणि त हुते इलेक्शन कैंपेन हलाइनि पियूं, त छा हिन जो मतिलबु इहो सम्झूं त शहबाज़ शरीफ़ बि पंहिंजे पाण खे मीडिया में या पॉलिटिक्स में रेलेवेंट रखणु चाहे थो, चए पियो भई लीडर ऑफ अपोज़िशन आऊं बि आहियां, या हुन बि हिकिड़े ॿिए फ्रंट तां बि हमलो कयो आहे हुकूमत मथां। लेकिन ही वरी उहो ई महसूसु थिए पियो त थोरी गर्मी वधे पई। सो ॾिसणो इहो आहे त छा ही वरी जेको आज़ाद कश्मीर जी इलेक्शन आहे, ॻाल्हि एतिरी आहे या इस्लामाबाद में का ॿी बि खिचड़ी पचे पई, जंहिंजो वरी हिकिड़ा सुनगुण ॿुधण में अचनि था त इस्लामाबाद में वरी कुझु किथे को इख़्तिलाफ़ राय पैदा थी वियो आहे। कुझु हल्कनि जो ख़्यालु आहे त ख़ुदि ही जेको इमरान ख़ान अमेरिका जे बारे में ही जेके स्टेटमेंट्स ॾिना, शायदि हू एतिरी को बाहमी सलाह मशवरे खां सवा थियल आहिनि, थोरो सवायो जीअं इमरान ख़ान हर शइ में अॻिते वधी वञे थो। सो मुख़्तलिफ़ शयूं आहिनि, मुख़्तलिफ़ थ्योरीज़ हलनि थियूं, ज़रूरी न आहिनि त उहे थ्योरीज़ सही हुजनि। लेकिन मरियम नवाज़ जो हिन महिल वरी निकिरी करे ऐं इदारनि ऐं इस्टेब्लिशमेंट ऐं पोइ शख़्सियतनि इहो ज़िक्र कढणु, ऐं सम्झां थो त मरियम साहिबा खे बि
इहो हिकिड़ो शायदि किथां को फीलिंग आहे त हुनखे पंहिंजे नरेटिव खे वापसि थोरो गरम करणु खपे, शायदि वक़्तु भरिजी अचे पियो त थींदो आहे न जेॾी महिल वक़्तु भरिजी अची रहियो हूंदो आहे त माण्हू वधीक सरगर्मी ॾेखारींदो आहे त जीअं हुन महिल हुनजो प्रेशर रहे ऐं जेका बार्गेन थिए आख़िरी मिनट में जेका ॾे वठि थिए हुन कुझु हिसो सवायो मिली वञे। अच्छा, हिसो सवाइ मिली वञे हिकिड़ो त इहो थी सघे थो त मरीम नवाज़ थोरो इन जे करे तेज़ कनि थियूं। ॿियो त हीअ जेका अॼु जेका ॻाल्हि लॻे थी त जेका मरीम नवाज़ साहिबु कनि थियूं पियूं त नवाज़ शरीफ़ क्रिटिसाइज़ न कयो, फलां ते शख़्सियत ने क्रिटिसाइज़ कयो, त ॻाल्हि उहा जीअं तव्हां ॻाल्हि कई त पोइ इहा ॿीहर जेका आहे उहा जस्टिफाई करण जी ज़रूरत छो पैदा थी आहे? न, मां उहो ई चवां पियो त शायदि हिन मां हिकिड़ी या त हिकिड़ो सबबु इहो थी सघे थो जीअं मूं चयो त थी सघे थो त हुन वटि बि को सुण गुण हुजे मरियम नवाज़ वटि त कुझु थियणु वञे पियो, तंहिंजे करे हू पंहिंजो बयानियो थोरो गरम करे वरी पंहिंजे पाण खे रेलेवेंट ऐं आख़िरी मिनट जी जेका नेगोसिएशन्स आहे हुन में कुझु सवायो हासिलु करणु चाहींदी हुजनि। या ॿी ॻाल्हि इहा थी सघे थी त जेको वरी हिकिड़ो तासुर जुड़े पियो जंहिंमें शेख रशीद बि काफ़ी हुन तासुर खे हथी वठाए पियो त डील्स थी वियूं आहिनि, ठा थी विया आहिनि, त मरियम नवाज़ खे शायदि कंहिं एडवाइज़र चयो हुजे त थोरो तव्हां वरी पंहिंजे पुराणे बयानीअ खे वरजायो जीअं इहो तासुर डिस्पेल थिए, ख़तमु थिए त को डील थी वई आहे। ठीकु आहे साहब। जब शेख रशीद साहब जेका है जवाबी कार्रवाई कई आहे मरीम नवाज़ साहब जब हुनजे मथां चवण त भई ये हारने जा रहे हैं हुनजो जे हाराईंदा कुझु बि थी वञे इमरान ख़ान सरकार जेका आहे उहा गवर्नमेंट ठाहींदी ऐं मरीम नवाज़ जेका आहे उहा बिल्कुलु धरणे जी तयारी करे वेठी आहे ऐं धरणो लॻाईंदा आहे कीअं बि करे। ऐं हुनजो चवण त हिन वक़्तु खिते जी ज़रूरत बि आहे इमरान ख़ान सरकार यानी कि PTI सरकार जी गवर्नमेंट आज़ादु कश्मीर में हुजणु। ॾिसो, हाणे इलेक्शन जा रिज़ल्ट त तव्हां जेके तव्हांजा नेशनल सिक्योरिटी जा स्ट्रेटेजिक मामलात आहिनि तव्हां पोइ इलेक्शन जा रिज़ल्ट त हुन सां नथा जोड़े सघो। इहो त माण्हू अगरि ॾिठो वञे त इलेक्शन जा नतीजा त माण्हुनि जी मर्ज़ी, उहो कंहिंखे वोट ॾियनि, पर ॾिसो तव्हां जेको चओ था त ख़िते जी ज़रूरत आहे, ज़ाहिर इशारो ई अफ़गानिस्तान ऐं सभु इंडिया सां मामलात हिन ॾे आहे, पर भाई कश्मीरी वोटर जी मर्ज़ी आहे थियणु त ईअं खपे। एग्ज़ैक्टली। पर अगरि शेख रशीद साहब जी ॻाल्हि मां इहो मतिलबु वठूं त भई फ़ैसिलो थियल आहे त इमरान हुकूमत ई PTI सरकार ठाहींदी आज़ादु कश्मीर में बि हुकूमत ठहियो पोइ इलेक्शन छो था करायो? इलेक्शन छो था करायो? क़ौमी मुफ़ाद में ज़रूरी आहे त बसि पहुचे अगरि क़ौमी मुफ़ाद में ज़रूरी आहे बसि ॻाल्हि ख़तमु। पोइ इलेक्शन छा जी? शेख रशीद साहब विहारे छॾे पंहिंजे वज़ीर आज़म इमरान ख़ान साहब बसि आज़ादु कश्मीर जो ऐं ॻाल्हि ख़तमु करे छॾे। पर इलेक्शन दादा उहो त माण्हुनि जी थियण त घुरिजे त माण्हुनि जी मर्ज़ी हुजे। पर शेख रशीद चए थो न क़ौमी मुफ़ाद में ज़रूरी आहे त उते PTI सरकार ठहे, वरी आउं चवां थो इलेक्शन कराइण जी कहिड़ी ज़रूरत आहे? ईअं त ॿी ॻाल्हि जेका सो ज़रूरु ठहंदी माना फ़ैसिलो थियल आहे त PTI जी सरकार ई ठहंदी आज़ादु कश्मीर में, त पोइ इलेक्शन जो ख़ामख़ा में ख़र्च छो था करायो माण्हुनि खां? लेकिन इहा ॻाल्हि शेख रशीद जी चवण त मरियम नवाज़ हाणे सिर्फ़ु जवाज़ या बहाना ॻोल्हे पई, हुनखे धरणो ई हणणो आहे। त हाणे सुवालु इहो आहे त इहा ॻाल्हि मरियम नवाज़ बि हिकु ॿ ॾींहं पहिरीं चई त अगरि रिज़ल्ट में धांधली थी ऐं इलेक्शन चुरायो वियो, वोट चुरायो वियो अगरि आज़ादु कश्मीर में त असीं धरणो ॾींदासीं। त छा ईअं एॾी तयारी थियल आहे मरियम नवाज़ जी जो नवाज़ लीग पंहिंजे मुंहुं वञी अचानक सां ऐं किथे मुज़फ़राबाद में धरणो लॻंदो या उहो धरणो जेको आहे इस्लामाबाद में लॻंदो, ऐं इस्लामाबाद में लॻंदो त छा एॾी तयारी थियल आहे जो ईअं सरप्राइज़ धरणो हणी छॾींदा? ऐं अगरि एॾी तयारी थियल आहे त छा PDM धरणो हणंदी या नवाज़ लीग पंहिंजे सेट धरणो हणी छॾींदी? ऐं अगरि ईअं थिए पियो तो माना पोइ इस्लामाबाद में जेके सुरबाट अचनि पिया कुछ होने जा रहा है, तो फिर कुछ होने जा रहा है, उहे सही आहिनि। पोइ उहो ॻाल्हियूं जेके सुरबाट आहिनि उहे एतिरा ग़लति न आहिनि। पर ॾिसूं त एतिरो जल्दी ॾिसो धरणो हणण को मसइलो कोन हुजे थो यासिर, धरणे में वॾे अंग में माण्हू वठी अचणु मसइलो हुजे थो, ऐं वॾे अंग में माण्हू वठी अचण बि शायदि हिकिड़ो मसइलो आहे, पर ॿियो हुन खां वॾो मसइलो आहे त हुनखे 3-4 ॾींहं उते टिकाइण वॾो मसइलो हुजे थो। पोइ वरी इमरान ख़ान बि 15-20 हज़ार माण्हू त वठी आयो जॾहिं हुनमें आयो हो धरणो हणण, पर थियो इहो त राति जो हलिया विया सभु। इमरान ख़ान अकेलो कंटेनर में वेठो, त हाणे पिकनिक त न आहे। ताहिरुल कादरी साहब वारा जेके मुरीदेन हुआ या उनजा कारकुन हुआ उहो त वेठल रहिया, पर PTI वारा त हलिया विया, पोइ वरी शाम जो ईंदा वरी हलिया वेंदा। हाणे पिकनिक त कोन्हे न, धरणे जो मतिलबु आहे एहतिजाज, धरणे जो मतिलबु आहे त कार वहिंवार मुअत्तल थी वञे। धरणे सां
तासुर इहो अचे थो त तव्हां जॾहिं धरणो हणो था त माना हुतां अचु वञु, हुते जो कार वहिंवार जे फैज़ाबाद ते कंहिं ज़माने में लबैक वारनि हयो हो त पिंडी इस्लामाबाद जो डिस्कनेक्ट थी वियो, त उहा ॻाल्हि प्रेशर विझे थी। पंहिंजे मुंहुं अची 5 माण्हू अची धरणो हणी वेही रहनि प्रेस क्लब जे साम्हूं, त मीडिया गिमिक थी वेंदो, मीडिया थींदी। उहो बि हाणे मीडिया बि एतिरी, उहो इमरान ख़ान जी हिकिड़ो दफ़ो करे वरितऊं लाइव कवरेजिस, हाणे त ॿाराणी लॻंदी अगरि कोई हरकत कंदो त। अच्छा, अगरि इन ते अगरि नंढिड़ो हिकिड़ो सवाल अचे थो त शेख रशीद साहिब जेका इहा ॻाल्हि कनि था पिया, इहा मेंटेलिटी जेका आहे त ज़रूरत आहे, मतिलबु मिसाल अगरि हिन वक़्तु खिते जी ज़रूरत आहे, ईअं त अफ़गानिस्तान में हालात ख़राब थिया, 2023 में इलेक्शन थींदी, उन वक़्तु खिते जी ज़रूरत पैदा थी वेंदी का अहिड़ी? हा, अगरि त पोइ इलेक्शन छो? ॾिसो न, ही जेके डिक्टेटर्स ईंदा हुआ, इहो छा चवंदा हुआ? चवंदा आऊं मुल्क ऐं क़ौम लाइ तमामु ज़रूरी आहियां, तंहिंजे करे आऊं अञा रहंदसि। पोइ ज़ियाउल हुजे या पोइ मुशर्रफ साहिबु हुजे, पोइ हिननि चयो त आऊं पंहिंजी टेन्योर में एक्सटेंशन बि वठंदो रहंदुसि, यानी आऊं आर्मी चीफ बि रहंदुसि, ऐं सदर पाकिस्तान बि रहंदुसि। त मुल्क क़ौम जो अज़ीम तर मुफ़ाद बि थींदो आहे न, छाकाणि त ख़िते जी सूरत हाल एॾी नाज़ुक आहे जो का तब्दीली जेका आहे उहा बर्दाश्त नथी करे सघिजे। पाकिस्तान टुटी पियो 71 में, पर यहिया ख़ान जो पोइ बि इसरार हो, पोइ बि ज़िद हो यहिया ख़ान साहिब जो त हू बाक़ी मानदा पाकिस्तान जो सदर रहे, छाकाणि त मुल्क जी क़ौम खे तमामु ज़रूरत आहे। सो हाणे इहो त हर माण्हू पंहिंजे पाण खे नागुज़ीर सम्झे थो इन मुल्क लाइ, लेकिन चइबो आहे त यार अगरि कोई मुल्क सॼो सारो ख़ैर सां अगरि हिकिड़े माण्हू ते बीठल आहे त पोइ ठहे भला। इहा ॻाल्हि आहे, इहा ॻाल्हि आहे। ऐं इहा ॻाल्हि बारक ओबामा, तव्हां कॉलर अच्छा, बारक ओबामा जॾहिं पंहिंजी सदार थोरा ॾींहं रहिजी विया हुनजे सेकेंड टेन्योर में, त अफ्रीका जे मुख़्तलिफ़ सरबराह मुल्कनि जे सरबराहनि खे तक़रीर कंदे चयो, जेके 20 साल 25 सालनि खां हुते सदर थिया वेठा आहिनि अफ्रीका जे नंढा वॾनि मुल्कनि में, हुजे यार मूंखे अञा जवान पोड़ो कोन थियो आहियां, अञा सम्झां थो त अमेरिका जी ख़िदमत करे सघां थो, पर मुंहिंजा 8 साल पूरा थी विया आहिनि, हाणे मूंखे छॾिणो पवंदो त को ॿियो ईंदो। ॿिए लफ़्ज़नि में तव्हां बि छॾियो, तव्हांजो मुल्क बि हली पवंदो तव्हां खां सवाइ, हीअ सम्झंदा असांखां सवाइ हली न सघंदो। ठीकु आहे। ऐं जब अगरि इनखे अगरि कंटिन्यू रखूं त मरीन नवाज़ साहिबा बि जेको आहे करप्शन ते काफ़ी जेका आहे उहा तनक़ीद कई आहे, त सिलेक्टर्स ऐं तुम सिलेक्टर्स के साथ इमरान खान साहब खे चयो अथऊं त आप जो है सिलेक्टर साथ मिलके जो आपने करप्शन का नैरेटिव बनाया वो चई रोड पे पड़ा हुआ है, माना बिल्कुल बल के मुंह के बल गिरा हुआ पड़ा हुआ है करप्शन का नैरेटिव। और शहबाज शरीफ साहब भी इन ॻाल्हि ते तनक़ीद कई आहे त भई तव्हां हिकिड़े बि डेली जी करप्शन करे आइडेंटिफाई न करे सघिया आहियो, 3 सालनि खां असांजे ख़िलाफ़ केस हलायो था पिया, करप्शन जो नैरेटिव ख़तमु थींदे बसि। हाणे मतिलबु ॾिसो, करप्शन त ख़तमु थी कोन्हे, करप्शन जो पैसो निकितो कोन्हे, लिहाज़ा इहो सम्झणु त करप्शन जे बारे में ॻाल्हियूं ख़तमु थी वेंदियूं न, उहो रहंदियूं, उहो नैरेटिव हलंदो रहंदो। लेकिन जीअं 2018 जी इलेक्शन में इमरान ख़ान हुनखे विकिरो कयो, सेल थियो, विकिरो थियो न, उहो नैरेटिव पॉलिटिकल प्रोडक्ट तौरु सेल थियो, विकिरो थियो। हाणे हुनखे सम्झां थो विकिरो थींदो, हर शइ ईअं न आहे त माण्हू ॾिसो करप्शन, यानी हाणे एॾा केसिस ॿुधूं था, एॾी शयूं ॿुधूं था, उचे त कुझु साबित न थियो। ठीकु आहे, वाकई में इंसाफ़ जी देवी जे अखियुनि जे मथां त पटी ॿधल आहे, पर ज़ाहिर ज़हूर माण्हुनि जा करप्शन नज़र अचे थी, माण्हुनि जा महल ठहियल आहिनि, माण्हुनि जी जेके आहिनि लिविंग स्टैंडर्ड जेको आहे उहो 5-10 सालनि में किथां खां किथां थी वियो, माण्हू कखपति मां अरबपति थी विया, सवाइ इंसाफ़ जी देवी जे समूरनि माण्हुनि खे नज़र अचे थो, पर इंसाफ़ जी देवी खे नथो अचे, छाकाणि इंसाफ़ जी देवी खे कागज़ खपनि, पट खपनि, साबितियूं खपनि। हू असांजा जांच कंदड़ इदारा जी जांच एतिरी नाक़स हुजे थी, हू सिर्फ़ु इन ॻाल्हि में चवनि था त ऊंधो टंगे ऐं कन्फेशनल स्टेटमेंट, हिकिड़ो कन्फेशन वठी छॾे, हिकिड़ो एतिराफ़ी बयानु वठी छॾिजे, एतिराफ़ी बयान जी अदालत में का हैसियत ई कोन हूंदी आहे। सो बसि, लेकिन माण्हुनि वटि की ॾिसो न, अगरि ओचितो ई आहे, मतिलबु तव्हांखे ख़बर पए त आउं जहाज़ में अचु वञु कयां पियो, त भई किथां आयुसि जहाज़? ठीकु आहे, अगरि कंहिं वटि जहाज़ आहिनि त हुननि वटि पूरी मनी ट्रेल हूंदी, त हुननि हिकिड़े प्रोसेस में भई जहांगीर तरीन, ज़ाहिर आहे जहांगीर तरीन को ओचितो जहाज़ कोन वरितो आहे, हुन वटि हुन अरबे रुपया टैक्स बि ॾिनो आहे, हुन हिकिड़ो प्रोसेस आहे। मिसाल लाइ जहांगीर तरीन जो या मंशा या हीअ जेके वॾा जिन्हनि आहिनि,
पर अगरि उछो तव्हां मूं वटि जहाज़ अची वञे त पाण त जहाज़ भाड़े पेट्रोल में पूरा हूंदासीं, जहाज़ किथां अची वियो? जी हाँ। त पोइ चइजे साबित कयो त असां करप्शन कई जी आहे, हाँ। बाक़ी में साबित कीअं थिए? अच्छा मगर माना पोइ सम्झिजे त या त पोइ इहा वजह आहे त या त हुननि वटि का कैपेबिलिटी मौजूदु न आहे, असांजी टीम वटि, या उहा टीम ई जेका आहे उहा के ॿिए वजह जे करे ठाही वई आहे। टीम जा बि त पेट लॻल आहिनि न किबला, एग्ज़ैक्टली, मां उहा के ॿिए वजह जे करे ठाही वई आहे। टीम जा बि त पेट आहिनि न। माण्हुनि जा फाइल गुम थी वञनि था, माण्हुनि जा गवाह मटिजी वञनि था, कागज़ मटिजी वञनि था, जी हाँ। ऐं पोइ अलाए छा वधीक ठीकु आहे। पर सभु जेके रीसेंट जजमेंट्स आहियूं, जीअं अहसन इक़बाल साहब जे ख़िलाफ़ु जेका जजमेंट आहे उन में चयो वियो त अहसन इक़बाल साहब जो कोई मुलविस पायो ई न कयो वियो आहे, त उन्हनि जो को पैसो जेको आहे मतिलबु पब्लिक मनी में का हेॾे होॾे ट्रांसेक्शन थी हुजे। ख्वाजा आसफ जे मथां जेको केस हुयो त एसेट बियॉन्ड मीन्स जो, उहो जजमेंट में आहे ई कोन। कोर्ट जजमेंट चए थी त उहो आहे ई कोन, ज़मानतूं उन्हनि खे मिली वियूं, ख़ुर्शीद शाह जी ज़मानत जी जजमेंट रिज़र्व थी आहे। त हीअ जेका जजमेंट अचणी आहे, इहा बि इन जो ई तसलसल सम्झंदो न? आउं इन जो नथो, आउं कंहिं बि स्पेसिफिक केस जी ॻाल्हि नथो कयां यार, पाण ईअं नथा ॻाल्हाए सघूं। लेकिन ॻाल्हि इहा आहे त ॾिसो, महज़ब मुल्कनि में तेसि ताईं केस चालान ई नथो थिए, हू अदालतनि जो टाइम ई ज़ाया नथा कनि, जेसि ताईं हुननि वटि पकी पुख़्ती साबिती नथी अची वञे। हुननि खे हुननि जा पंहिंजा लीगल एक्सपर्ट, साला नैब जा बि लीगल एक्सपर्ट्स, लॉयर्स जी बैटरी ऑफ लॉयर्स हूंदा न, अलाए केतिरा वॾा वकील ऐं वॾा कानूनी दिमाग़ गॾु हूंदा नैब जे, पंहिंजी इम्प्लॉयमेंट त हू जॾहिं केस फाइल करणु वञनि था कोर्ट में, या हुनजी गिरफ़्तारी कनि था, या हुनजी, त हू छा ॾिसनि कोन था त यार हीअ अदालत में साबित थींदो या न थींदो? ॾिसो, उहे त हिकिड़ो जनरल थींदो आहे न। मिसाल तव्हां कंहिं वकील खे वञी चयो त हीउ मीनारे पाकिस्तान ते आउं केस करणु चाहियां थो, मुंहिंजो आहे, वकील 99% तव्हांखे जवाबु न ॾींदो, चवंदो हलिया बिस्मिल्लाह फीस ॾे। सभु वकीलनि जी नथो ॻाल्हि कयां, हिकिड़ी जनरल टेंडेंसी, जीअं हिकिड़ो मज़ाक में चइबो आहे त बाबा आउं चवां त हीउ क़ाइदे आज़म वारो जेको सॼो प्लॉट आहे मुंहिंजो आहे, वकील चवंदो हलिया बिस्मिल्लाह केस कर, मूंखे पैसा ॾे। ठीकु, हाणे इहो त थी हिकिड़ो कुझु वकीलनि जो कुझु किस्सो। नैब हिकिड़ो इदारो आहे, एंटी करप्शन खातो हिकिड़ो इदारो आहे, हिन वटि वकील आहिनि, हिननि खे उहे पघारूं मिलणियूं आहिनि, हिननि खे उहे पघारूं मिलणियूं आहिनि। त जॾहिं नैब जा अमलदार या एंटी करप्शन वारा केस सॼो ठाहे साबितियुनि सां वञी लीगल टीम खां वेट कराईंदा हूंदा न, त भई तूं ॾिसो यार हीउ केस असां कीअं ठाहियो आहे, त हू ॿुधाइनि छो नथा त यार हीउ कुझु नहीं होनेगा। जी हा। अच्छा, अगरि इन जे करे अगरि जे कमज़ोर केस दाख़िल कयो थो वञे, या कमज़ोर इन्वेस्टिगेशन जे ज़रिए केस दाख़िल थो कयो वञे, त पोइ उहा ई तव्हां वारी ॻाल्हि, त जंहिंजा महल बि ठहियल आहिनि त उहे बि कॾहिं प्रूव न थींदा न। सही चवंदा आहिनि, असांजे नाले ई कोन आहिनि न। पर इज़ इट ऑल? आऊं वरी उहो जहाज़ जी मिसाल ॾियां थो, त भले मुंहिंजे नाले ते न हुजे, सॼी दुनिया ॾिसे नथी आऊं अच वञु कयां पियो जहाज़ में। जी हा। ठीकु आहे। अच्छा, शहबाज शरीफ़ प्रेस कॉन्फ्रेंस कई, पर टिनि वफ़ाक़ी वज़ीर अची जवाबु ॾिनो शहबाज शरीफ़ साहब खे, पर अगरि जे उन सां चई हुननि त भई वञी जेके जवाब आहिनि हुननि जो चवणु त भई जेके जवाब ॾियणा आहिनि शहबाज शरीफ़ खे वञी FIA खे ॾे, हू इल्ज़ाम आणे थो पियो FIA जे मथां, त FIA हैरेसमेंट करे थी, अहिड़ो चीज थी सवाल ई पैदा नथो थिए। पर गॾो गॾु हुननि जेका आहे बिलावल साहब लाइ चयो आहे, त बिलावल साहब फरार होकर आज़ाद जम्मू कश्मीर के इलेक्शन, आज़ाद कश्मीर के इलेक्शन से चले गए, और बहुत जल्दी फवाद चौधरी साहब जो चवणु त मरीम नवाज़ भी जेको आहे वो राय फरार अख्तियार कर लेंगे। हू जेका ॻाल्हि आहे त FIA को जवाबु ॾे, त FIA त ज़ाहिर आहे चए पियो मूंसां बदसलूकी कनि पिया, बदतहज़ीबी कनि पिया FIA वारा, उहो ज़ाहिर आहे उहो त हूंदो जेको बि किस्सो। राय फरार हुनजो बिलावल जो त शेड्यूल्ड प्रोग्राम हो अमेरिका वञण जो काफ़ी टाइम, त हा काफ़ी टाइम खां ई ॻाल्हियूं हलियूं पे। उन महिल त चवनि पिया त न ही CV ॾियणु वञे पियो, हीउ फवाद चौधरी चए पियो CV ॾियणु वञे पियो, हाणे चए थो राय फरार अख्तियार करे वरिती आहे। और जल्द मरियम नवाज़ जी राय, भई ज़ाहिर आहे हू सॼी ज़िंदगी त कोन वेठी रहंदी, 2 टे जलसा 10 जलसा कंदी मोटी ईंदी, सरकारी वज़ीर आहिनि, कुझु त चवणो आहे। ठीकु आहे सर। अच्छा, पाण वटि पंहिंजे अख़बार में अॼु ख़बर पढ़ीसि त जेका पंहिंजो, चलो ठीकु आहे, हिन खां अॻिते वधूं था, त मुर्तज़ाबाब साहब जेके एडमिनिस्ट्रेटर ठहिया आहिनि पिया, त मुर्तज़ाबाब अॼु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त मां काफ़ी टाइम खां जिदोजहद कयां थो पियो, ऐं मां कराची जा मसइला हल कंदासीं पंहिंजे एज़ एन एडमिनिस्ट्रेटर। हुननि चयो, ऐं हुननि चयो त गवर्नर सिंध जेको आहे उहो छो था पॉलिटिकल मुदाख़लत कनि। न, पर एडमिनिस्ट्रेटर अञा थियो त कोन, न थियो न आहिनि, पर थियो न आहे, हुननि हिकिड़ी ॻाल्हि कई, अञा को हतमी फ़ैसिलो, मतिलबु फ़ैसिलो शायदि थी वियो हुजे, पर हुन जेको हतमी अनाउंसमेंट न थियल आहे। हीउ हिकिड़ो सजेशन आहे जंहिंखे चवनि था बिलाल भुट्टो ज़रदारी जी आहे सोच आहे। त सही ॻाल्हि इहा आहे त मुर्तज़ा वहाब जेको आहे उहो पीपल्स पार्टी जो अॻुवाण आहे, ऐं
चीफ मिनिस्टर सिंध जो तर्जुमान आहे। संदसि वालदा बि तमामु हिकिड़ी कटर पीपल्स पार्टी जी हुयूं, MNA बि रहियूं, अलाह मग़फ़रत करे हुननि जी। क्वेश्चन इहो त हिन में त को ॿ राया कोन्हनि न, त हुन ऑफिस में पीपल्स पार्टी जे नुक़्ता नगाह सां कमु थींदा, हिन खां त इनकार नथो करे सघिजे। लेकिन क्वेश्चन इहो आहे त सिंध गवर्नमेंट जी डिस्क्रिशन आहे त एडमिनिस्ट्रेटर जेको आहे हू कंहिंखे मुक़ररु करे कंहिंखे न करे, ठीकु थी वियो, कानूनी तरह ठीकु थी वियो। लेकिन सियासी जेके हुजनि था लवाज़मात, उन मूजिबि हुन शहर जंहिंमें तव्हां एडमिनिस्ट्रेटर कयो पिया त हुनजा जेके ॿिया पॉलिटिकल स्टेक होल्डर्स आहिनि, MK हक़ीक़ी कोन्हे स्टेक होल्डर, इलेक्टेड न आहे, त इलेक्टेड जेके आहिनि तव्हां हुननि खे बि ऑन बोर्ड वठो, इहो हुजे अख़लाक़ी हिकिड़ा लवाज़मात हुजनि था। पर बहरहाल असां वटि इहो सभु ख़ैरु थींदो आहे। ठीकु आहे सभु कॉलर सां गॾु नज़ीर बलोच मीरपुर ख़ास मां। जी बलोच साहब, छा सवाल हूंदो? हाँ साईं, सब खां पहिरीं त अली काज़ी साहब खे पंहिंजो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। बिलावल भुट्टो साहब अॼु पंहिंजो ॿ टे ॾींहंनि में जेको ही विज़िट ते वियल आहिनि, अमेरिका वियल आहिनि, ऐं जॾहिं उतां जो तव्हांखे ख़बर आहे त उते जो जेको सिस्टम आहे, जेको हिकिड़ो प्रोसीजर आहे, उनखे प्रॉपर तरीक़े सां फॉलो अप कर। जॾहिं त ॿिए पासे हिते जी जेका मौजूदा जेको वफ़ाक़ी हुकूमत आहे, उहो इन दौरे खे वठी करे मुख़्तलिफ़ जेको आहे पंहिंजा जेको व्यूज़ ऐं क्रिटिसिज़म जेको करे रही आहे, आया इन मां ई छा सूरत हाल इनखे लिंक पाण करे सघूं था, जेका अफ़गानिस्तान जी सूरत हाल आहे या ईरान सां या इंडिया सां जेका हले पई, या बलोचिस्तान में बि जेको हींअर जेको आहे हिननि हथियार फिटिया कया आहिनि मौजूदा वफ़ाक़ी हुकूमत, त ॻाल्हाइण जे हद ताईं अचनि था। आया इहो सॼो इन सिनेरियो में बिलावल भुट्टो साहब जो दौरो इन सिनेरियो में आहे, या अवां कीअं था ॾिसो तव्हां पंहिंजे पॉइंट ऑफ व्यू सां, तव्हांजी वॾी नज़र आहे माशाल्लाह, इन ते आउं चाहींदुसि त इहो जेको ओवरऑल जेको आहे बिलावल जे दौरे खे, इनखे तव्हां कीअं था ॾिसो? ठीकु आहे बलो साहब। बलो साहब, वॉशिंगटन हिकिड़ो अहम पावर सेंटर आहे दुनिया जो, पर हुनजो पाकिस्तान जी इक़्तिदारी सियासत ते बि कंहिं ज़माने में त बेइंतहा डायरेक्ट पावर हो, हाणे बि ईअं न आहे त ज़ीरो थी वियो आहे, हाणे घटि ज़रूरु थी वियो आहे, हाणे त बीजिंग जो बि आहे, ॿियनि मुल्कनि जो बि आहे, लेकिन बेसिकली अमेरिका जो बि ईअं न आहे त इन्फ्लुएंस ज़ीरो थी वियो आहे। पीपल्स पार्टी हिन ॻाल्हि जी, इवन मोहतरमा शहीद जे ज़माने में बि, त हिते असां वटि इहो गैर क़ानूनी या गैर अख़लाक़ी सम्झो वञे थो अमेरिका में लॉबिस्ट फर्म्स हायर करणु, जेके कंहिं बि धुर लाइ लॉबिंग कनि ऐं हुनखे पैसा ॾिबा आहिनि, हू पैसा वठी तव्हांजे लाइ लॉबिंग कंदियूं आहिनि। त पीपल्स पार्टी या नवाज़ लीग बि या ॿियूं पार्टियूं वॉशिंगटन में लॉबिंग पंहिंजे लाइ कराईंदियूं रहियूं आहिनि। हाणे पैसनि जे एवज़ या कीअं बि ज़ाहिर पैसनि खां सवाइ त नथो थी, लेकिन पर जीअं बि त इहो को राज़ न आहे त पीपल्स पार्टी हुते लॉबिंग मुख़्तलिफ़ पॉलिटिकल पार्टीज़ ऐं शख़्सियतूं ख़ुदि मुल्क लॉबिंग कराईंदा आहिनि पंहिंजे लाइ, वॉशिंगटन लाइ मुल्कनि जा लॉबिस्ट बि हूंदा आहिनि। सो ज़ाहिर आहे बिलावल साहब हाणे पीपल्स पार्टी में, हाणे ज़रदारी साहब जी उमिरि बि तबियत बि त हाणे कंप्लीटली हू करे वरितो आहे, त हीउ हुनजो मुंहिंजे ख़्याल आहे त जेसिताईं मुंहिंजी यादगिरी कमु करे थी त हीउ हिन लाइ काफ़ी अरसो कमु थियो हूंदो, ऐं हिन लाइ मुख़्तलिफ़ जेके मीटिंग्स लाइनअप थियूं हूंदियूं बिलावल साहब जूं मुख़्तलिफ़ सेनेटर्स सां, कांग्रेसमैन सां, ताकी हिन जो एक्सपोजर बि वधे ऐं हू बि सम्झनि त हीउ हाणे जेको पीपल्स पार्टी जी लीडरशिप आहे हू कीअं ॾिसे थी, छाकाणि जो बाइडन सां आसिफ़ ज़रदारी ऐं हिननि जा त जॾहिं हू वाइस प्रेसिडेंट हो, ही प्रेसिडेंट हुआ त इक्वेशन्स हुयूं, लेकिन बहरहाल हीउ हिकिड़ो हुनखे हिकिड़ो आहे त भई सो आउं हिनखे हिन पस मंज़र ॾिसां थो, हिकु अफ़गानिस्तान या बलूचिस्तान न आहे, आउं बिलावल जे ट्रिप खे ईअं ॾिसां थो त हुनजो हिकिड़ी पावर सेंटर आहे वॉशिंगटन, उन में हू पंहिंजे पाण खे नुमाया बि करणु चाहींदो हूंदो, हुते जा मामलात बि सम्झणु चाहींदो हूंदो, हू बि हुननि खे बि ॿुधाइणु चाहींदो हूंदो त आउं छा आहियां। इहो सुवाल कंहिंखे इंटरव्यू ॾियण जो न हूंदो आहे, बहरहाल तव्हांखे लॉबिंग त करणी हूंदी आहे, जिथे बि तव्हांजा पावर सेंटर्स जेके बि हुजनि था उन्हनि खे पाण सां हिकिड़ी का इक्वेशन ऐं केमिस्ट्री में आणो हूंदो आहे, आउं हुनखे नज़र सां ॾिसां थो। ठीकु आहे, सभु कॉलर सां गॾु अख्तर मैसर पीराकोट मां। जी मैसर साहब, छा सवाल हूंदो? ऐं काइद साहब खां सवाल हुयो त मरियम नवाज़ वरी हिकु दफ़ो ॿीहर एस्टेब्लिशमेंट ते वार कयो आहे, त सभिनी खे ख़बर आहे त इमरान ख़ान
साईं असां सवाल कयूं त भला नवाज़ शरीफ़ खे कयां थो साॻियो ई सवाल जेकॾहिं मरियम नवाज़ खां कयां त तव्हां कीअं आहियो या हलो ॿियनि खे छॾियो पर तव्हां कीअं आहियो त साॻिए नमूने त ॿी हिकिड़ी बिलावल अॻे पहिरीं ॻाल्हि कई त हीअ हाणे इक़्तिदार वठण लाइ पेरनि ते किरण लाइ तयारु आहिनि बयान ॾिनो बिलावल त इहा हक़ीक़त आहे त नवाज़ शरीफ़ जो पोयों जेकॾहिं रिकॉर्ड ॾिसिजे त हिन उसामा बिन लादेन खां पैसा वठी बेनज़ीर जी गवर्नमेंट जा मतिलबु त एतिरे हद हिकु दहशतगर्द खां पैसा वठी पाकिस्तान जी प्राइम मिनिस्टर जी गवर्नमेंट डिज़ॉल्व कराई त एॾा किरियल माण्हू आहिनि ऐं वरी चवनि था त इमरान ख़ान असीं को इमरान ख़ान कुझु इहा हक़ीक़त आहे त इमरान ख़ान तबाही करे छॾी आहे पर हीअ किथां आया हिननि जी जे पहिरों खजे त हीअ बि त उतां ई आया जंहिंजे लाइ हीअ चवनि था इहो सवालु ठीकु आहे साईं हिन खां जेको बलूचिस्तान आख़िरी हिकिड़ी मुख़्तसर ॻाल्हि कई त चई त ही बलूचिस्तान में हथियार सरकार साईं बलूचिस्तान में अञा अहिड़ो कुझु न सरकार ऐलान कयो आहे त जेके हथियार बंदि क़ुवतूं आहिनि जिन्हनि जो ऐं उन्हनि में घणे भाङे ते इल्ज़ाम आहे त इंडिया सां लिंक्ड आहिनि अञा हुननि सां ॻाल्हियुनि लाइ को बि रास्तो हुकूमत ज़ाहिर न कयो आहे ही पॉलिटिकल जेके डिफरेंसिस सॉर्ट आउट करण जी ॻाल्हि थिए पई साईं महेश साहिब वरी नवाज़ शरीफ़ ते बाक़ी ॻाल्हियूं साईं जो मौक़ुफ़ आहे हाणे साईं चवनि था त हीअ बि आहे अहिड़ा आहिनि बाक़ी ॿ ॻाल्हियूं आऊं क्लियर कयां हिकिड़ी ॻाल्हि त इहा त हीअ जेको इल्ज़ाम हो त हुन OBL खां उसामा बिन लादेन खां पैसा वरिता उन महिल साईं उहो दहशतगर्द न हुयो उन महिल त मुजाहिद हो जी लाइकेबल पर्सन तमामु घणो हिते असांजे मुल्क में अची रहियो पियो त पैसा किथां वञी काबुल मां त जबलनि मां त कोन वठी आयो त पोइ उन वक़्तु दहशत अगरि पैसा वरिता मूंखे ख़बर न आहे पर हुन वक़्तु अमेरिका लाइ बि हू मुजाहिद हो सॼी दुनिया लाइ हू मुजाहिद हो साईं बाद में दहशतगर्द थियो उन्हनि जी डिक्शनरी बाद में थियो जी ॿी ॻाल्हि इहा त जेको ही ॻाल्हि त हुतां यानी इस्टेब्लिशमेंट जे छपर छांव मां नवाज़ शरीफ़ बि आयो इमरान ख़ान ते इल्ज़ाम हणे थी मरी त कहिड़ो न आयो जी स्टार्ट त ZAB बि इस्कंदर मिर्ज़ा जी कैबिनेट में कीअं आया पोइ अयूब ख़ान जा वज़ीर हुआ लेकिन सवाल इहो आहे त बाद में ज़ुल्फ़िकार अली भुट्टो छा हो इन इज़ ओन राइट छा हो देर आहे दुरुस्त आहे चइजे आउं दुरुस्त या ग़लति जी ॻाल्हि नथो कयां आउं चवां थो त एंड ऑफ द डे हू हिकिड़ो मतिलबु हिकिड़ो पॉलिटिकल स्टालवर्ड हो जी हाणे आउं छा न हुन स्टार्ट अयूब ख़ान जे दौर में कई तंहिंजे करे न बसि जी न कीअं कई ठीकु आहे हुनखां इनकार डैडी वैडी इहे सभु ॻाल्हियूं ठीकु आहिनि इहे रिकॉर्ड जो हिसो आहिनि लेकिन पोइ छा हो जॾहिं हुनखे मौक़ो हू चइबो आहे त समटाइम्स इन ऑर्डर टू चेंज द सिस्टम यू हैव टू बी पार्ट ऑफ द सिस्टम तव्हांखे कॾहिं निज़ाम बदिलाइण लाइ निज़ाम जो हिसो बि थियणो हूंदो आहे के तक़रीबन हमेशा ई चवंदा आहिनि हमेशा थियणो पवंदो न कॾहिं माण्हू चवंदा न असीं निज़ाम खे ॿाहिरां वेही टोड़े छॾींदासीं इनकलाब आणे छॾींदासीं उहो बि थींदो आहे गोर्बाचोव जंहिं पोइ अची सोवियत यूनियन ज़माने पेरेस्ट्राइका ऐं ग्लासनॉस्ट ऐं जेको कम्युनिज़म खे सॉफ्ट कई जंहिंखां पोइ सोवियत यूनियन टुटी पियो हू तसवर थींदो हो जेसि ताईं जनरल सेक्रेटरी न थियो गोर्बाचोव त हुनखां वधीक कट्टर कम्युनिस्ट ॿियो माण्हू कोन्हे पर मार्च करे वेठो जॾहिं पावर में आयो त हुन पंहिंजी सोच ॾेखारी सो इहो चवणु त शुरूआति किथां थी मयसर साहिबु इहो काफ़ी न आहे किताब जो सिर्फ़ु पहिरियों बाब न पढ़बो किताब जा विच वारा बाब बि पढ़बा ऐं आख़िरी बाब बि पढ़बो पोइ त तबसरो कबो त किताब ठीकु आहे न आहे बाक़ी तव्हां नाराज़ आहियो त भले रहो जी हा कॉलर मोहम्मद अनवर चांद सांगड़ मां जी चांद साहब छा सवाल हूंदो सर अस्सलाम सबका काजी साहब के सलाम सवाल असांजो साईं इहो सफ़ा सवलो ऐं सिधो आहे ऐं काज़ी साहब खां असां तजुर्बो वठणु चाहींदा आहियूं साईं जेके छुटल कारतूस जेके पीपल्स पार्टी खे टफ ॾियण लाइ साईं पीटा में शामिल थियनि पिया या थी रहिया आहिनि जंहिंमें अहबाब गुलाम रहीम साहब ऐं मोहतरम जनाब गुलाम रज़ा जतोई या शहरियार महर गौस बख्श महर त छा ही अॻे बि इताद थींदा रहिया आहिनि ऐं इहा पीपल्स पार्टी खे टफ ॾेई सघंदा या पीपल्स पार्टी जेको असरु पवंदो साईं ऐं हिन जा असांखे तजुर्बो ॾींदा महिरबानी साईं ठीकु आहे चांग साहब साईं चांग साहब माज़रत सां कंहिंखे बि तव्हां छुटल कारतूस इहो नथा चई सघो इहो कीअं फ़ैसिलो थियो आहे जॾहिं इहे ई सभु पीपल्स पार्टी में हुआ त पोइ छा चारबाब रहीम साहब पीपल्स पार्टी में न हुजा जतोई ख़ानदान न हुजा इहो मुनासिबु न थींदो महर साहब हींअर बि चूंडियल आहिनि ॿई औसपश महर बि शहर कंहिंखे बि
छाकाणि पीपल्स पार्टी वारनि लाइ बि चवणु खपे ॿोली खे पाण खे मुनासिबु रखणु खपे। पाण खे टीवी ते हिकिड़े फोरम ते कचहरी कयूं था, ॿोली खे माण्हू मुनासिबु रखे। हाणे इहो आहे त हीउ कुझु फ़र्क़ु विझी सघंदा न विझी सघंदा, हिन में ॿ सवालात आहिनि। हिकिड़ो सवाल इहो आहे त छा इलेक्शन वाकई में माण्हुनि जे वोटनि ते थींदा, हिकिड़ो इहो सवाल आहे। ॿियो सवाल इहो आहे त अगरि माण्हुनि जे वोटनि ते न थींदा त पोइ कंहिंजी सिलेक्शन थियणी आहे कंहिंजी न थियणी आहे, हुन सां कहिड़ो फ़र्क़ु थो पए। पोइ आऊं तजियो कीअं कयां। ॾिसो, अक्सर चवंदो आहियां इहा ॻाल्हि त दुनिया में वेही माण्हू तजिया कंदा आहिनि, तबसरा कंदा आहिनि त माण्हुनि जी सोच कीअं आहे, माण्हुनि जी पसंदि कीअं आहे। पोइ सर्वे थींदा आहिनि, पोल्स थींदा आहिनि कि भई माण्हुनि जो ख़्यालु छा आहे, कहिड़े पासे वेव कहिड़ी आहे, पॉपुलर वेव कहिड़ी आहे। ॻाल्हि इहा आहे त अगरि आख़िर में 100 जे अॻियां हिकिड़ी ॿुड़ी वधाए 1000 करे छॾिणो आहे त असांजा तजिया त इहे सलाह इहे हवा में ठका आहिनि, ॿियो त कुझु कोन्हे। भई जीअं पंजाब में क्लियरली नज़र अचे थो न, ऐं तव्हांखे बाई इलेक्शन में नज़र अची वियो। इहा ॻाल्हि आउं त ज़माने खां कयां थो, पर हाणे बाई इलेक्शन में डस्का हुजे, ॿियूं हुजनि, टियूं हुजनि, त पंजाब अगरि इलेक्शन निस्बतन फेयर थी आहे त नवाज़ लीग धोई लाहींदी। लेकिन अगरि 100 जे अॻियां हिकिड़ी ॿुड़ी वधाई न वई, पर जे ॿुड़ी वधी वियूं पोइ नवाज़ लीग 8.5 सीटूं खणी बीठी हूंदी। जी अच्छा, अगरि खे हटाए छॾिजे ऐं सम्झिजे त इलेक्शन फेयर थींदा त पोइ केतिरा असरात पइजी करे सघंदा? हा, पोइ डेफिनेटली पोइ ॾिसो, पोइ सुवाल सिर्फ़ु हिननि जो न आहे, सिर्फ़ु इहे जेके शख़्सियतनि जा नाला खयां अथनि इन्हनि जो न आहे। सुवाल इहो आहे त पोइ खोड़ सारी ॿिया लोकल फैक्टर्स कमु कंदा। आउं सम्झां थो त लोकल लेवल ते ॿिया मतिलबु मुख़्तलिफ़ माण्हू आहिनि जेके शायदि कंहिं पार्टी में न बि हुजनि, आज़ाद बि हुजनि, लास्ट मिनट ते कहिड़े पासे वञनि था, तोड़ जोड़ कीअं थिए थी, लोकल केमिस्ट्रीज़ कीअं जुड़नि थियूं। छाकाणि त सिंध में बदकिस्मती सां हाणे पॉपुलर वोट जेको आहे उहो ख़तमु न थियो आहे पीपल्स पार्टी जो, लेकिन घटियो आहे। हाणे घटियो आहे त पोइ हू जेको तोड़ जोड़ वारो वोट आहे उहो डिसाइड थो करे। उन तोड़ जोड़ में पैसो बि हले थो, असर रसूख़ बि हलनि था, इहा लहर बि हले थी त यार कंहिंजी हुकूमत अचणी आहे कंहिंजी न अचणी आहे। सभु फैक्टर्स कमु करे रहिया हूंदा आहिनि। मतिलबु हाणे चलो हाणे मोहतरमा शइ गुज़ारे वियूं आहिनि। मूंखे इवन बीबी जो असेसमेंट इहो हूंदो त जॾहिं इलेक्शन हुननि खे 58(2)B जे ज़रिए हुकूमत हटाई वेंदी हुई, जॾहिं मोहतरमा शहीद जी या नवाज़ शरीफ़ जी जॾहिं ग़ुलाम शाह ख़ान हटाई, त ख़ुदि हिकु दफ़ो बीबी सां मूं ॻाल्हायो पिए त ख़ुदि हुननि जो बि असेसमेंट इहो ई हो त जॾहिं हटायो वञे थो त हेठि माण्हुनि तां इहो नियापो वञे थो त यार हींअर हटायो अथनि, वरी हुकूमत थोरी ॾींदा। ऐं तव्हां ॾिसो थींदो बि इहो आहे। बीबी खे हटायो वियो, ॿिए भेरे बीबी खे सीटूं न मिलियूं। नवाज़ शरीफ़ खे हटायो वियो, ॿिए भेरे नवाज़ शरीफ़ खे हुकूमत न मिली, वरी ॿियो वारो आहे। सो इहो हिकिड़ो जनरल मैसेज वेंदो आहे। अगरि मूं वटि 500 वोट आहिनि मुंहिंजा ज़ाती, जेको नाम निहाद पोलिंगनि जा धणी हूंदा आहिनि, त हिन जो 1000 वोट आहिनि, वटि 500 वोट, त आउं सोचां थो यार यासिर हींअर त यासिर खे हटायो अथनि, यासिर त कोन थो घटे, त आउं यासिर खे वोट ॾेई पंहिंजा कमु छो ख़राबु कयां। जी हा, जी हा। ऐं वञी जेको ॿियो ही कैमरामैन वेठो आहे हिन खे वोट ॾींदुसि। जी हा, ठीकु आहे। सभु कॉलर सां गॾु ज़ुल्फ़कार खाकी हैदराबाद मां। जी खाकी साहब, छा सुवाल हूंदो? सर सवाल ही असल में मुंहिंजो 3 ॾींहं जो हो, पर शायदि मूंखे लाइन मिली कोन्हे या ड्रॉप थी वई। सो बहरहाल उहो असांजो इशू आहे डेली बेसिस जो, डेली पॉलिटिक्स जेका असांजी। त अली साहब हिकिड़ी ॻाल्हि कई पिए त भई ही PTI वारा ऐं पीपल्स पार्टी वारा सभु पाण में स्टेक होल्डर्स आहिनि। इहो हिकिड़ो साईं ज़िक्र कयो पिए त भई हाणे स्टेक होल्डर्स जी जेका डेफिनेशन B.Ed जे कोर्स में हींअर पढ़ाई पई वञे, प्रोफेशनलिज़म इन टीचिंग में, उहा ही आहे त जेके बि स्टेक होल्डर हूंदा, मिसाल टीचिंग में जेके स्टेक होल्डर हूंदा आहिनि टीचर जा, उनमें हेड मास्टर, पेरेंट्स, सोसाइटी, ॿार, उन्हनि सभिनी जो कमु हूंदो आहे एजुकेशन खे सुठो करणु। त छा ही जेके पॉलिटिकल स्टेक होल्डर्स आहिनि से सिंध में ख़ासि करे सियासत खे लाभाइतो बणाइण लाइ को साइंटिफिक तरीक़े सां कमु करे रहिया आहिनि, जंहिंजे आधार ते असीं चऊं त हा ही हिक ॿिए जा स्टेक होल्डर आहिनि। सो उन ते महिरबानी करे अली साहब गुज़ारिश आहे त रोशनी हुजनि। खाकी साहब, जीअं तव्हां पाण तालीमी एजुकेशन जो हवालो ॾिनो त ही सभु स्टेक होल्डर्स हूंदा आहिनि, टीचर्स, पेरेंट्स, ॿार, त
त छा हू सभु पंहिंजो कमु ठीकु पिया कनि? ईअं ई पॉलिटिक्स में कनि पिया। जीअं हुते हू सभु गॾिजी को एजुकेशन सिंध जी का बहितर मतिलबु को सही कमु न करे रहिया हूंदा न, को स्टेक होल्डर सही कमु न करे रहियो हूंदो, तॾहिं कमु एजुकेशन जो इहो हाल जेको आहे साईं जे साम्हूं आहे। ईअं ई पॉलिटिक्स में बि स्टेक होल्डर्स अगरि मिच्योर पार्लिमानी सियासत कनि त इहो हाल त न थिए, पर कोन था कनि। इहो छो मूंखां चवराइणु चाहियो था? ऐं सोचां पियो जहिड़ो हाल एजुकेशन जो आहे अहिड़ो सिंध जी पॉलिटिक्स जो आहे। करंट ॾिनी वञे न, करंट ॾिनी बि वञे, करंट चाहिनि बि, ऐं नथो मञा यार। ॾिसो ॻाल्हि इहा आहे त उहो ठीकु आहे त हिकिड़ा ग़ैबी क़ुवतूं बि हूंदियूं आहिनि, ग़ैबी मामलात बि हूंदा आहिनि, पर तव्हांखे केरु न पियो चए त तव्हां पीअण जे पाणी जे लाइ बि जेका स्कीम लॻे पई उन पैसा खाई वञो? केरु न पियो चए। तव्हांखे केरु न पियो चए त यार हिकिड़ी जेन्युइन कानून साज़ी थिए पई, गवर्नमेंट करे पई, अपोज़िशन उनजी मुखालफ़त करे, तव्हांखे केरु न पियो चए। मतिलबु मूं बि अची ॾाढी कई आहे, मूंखे अंदाज़ो आहे तव्हां छा इशारो कयो पिया। उहे हिकिड़े मेगा शयूं ॿियूं आहिनि, पर हीउ जेको जंहिं लेवल ते पर्सनल क़िस्म जा मामलात आहिनि, कब्ज़ा सिर्फ़ु सरकार करे पई, ॿिया न पिया कनि छा? हमाम में सबने कपड़े पहने हुए, 3 पीस सूट पहना हुआ। ठीकु आहे साहब, वक़्तु था पिया त अफ़गानिस्तान जी सिचुएशन काफ़ी ॾींहंनि खां असां डिस्कस कंदा ईंदा आहियूं त अॼु बि वरी सरकार जो असांजी पंहिंजी सरकार जो मौक़िफ़ आयो आहे। फवाद चौधरी साहब जो चवणु त अफ़गानिस्तान अगरि सिविल वॉर में हलियो बि वञे थो त पाकिस्तान खे अफेक्ट न थियणु ॾींदासीं उन फॉल आउट जो। ऐं उन्हनि जो चवणु त असां पूरी सिचुएशन खे मॉनिटर बि कयूं था पिया, असां पूरी कोशिशि कयूं था पिया पंहिंजे तरफ़ां, ट्राइंग आवर बेस्ट कि भई उते जेका आहे पॉलिटिकली का पीसफुल क़िस्म जी माना हैंडलिंग थिए सिचुएशन जी। सही ॾिसो, इहो त ज़ाहिर इहो ई चवणु खपे पाकिस्तान जे वज़ीरनि खे, हुकूमत खे, बिल्कुलु ठीकु मौक़िफ़ आहे, लेकिन क्वेश्चन इहो आहे त ग्राउंड ते छा पियो थिए? ग्राउंड ते हींअर तालिबान जंहिंखे सोली उर्दू में चइबो न दंदनाते फिर रहे हैं, ऐं को हुननि जे साम्हूं बीहे न पियो। तालिबान हू पुराणो तालिबान जेके हुआ मुला उमर जे दौर जा, त भई हिकिड़े ई असीं मसलक जा ऐं हिकिड़ी ॿोली ॻाल्हाईंदड़ हूंदासीं, हिन दफ़े हुननि पंहिंजी रविश मटाई आहे। हिन दफ़े ताजिक जेके आहिनि, जेके पख्तून बि कोन्हनि ऐं साॻे मसलक सां बि कोन्हनि, उन्हनि खे पाण सां गॾनि पिया, उज़्बेक्स खे गॾीनि पिया, ॿियनि खे गॾीनि पिया। सो उन मां लॻे पियो त तालिबान खे हिन दफ़े तव्हांखे टे चौथो ॾींहुं हिकिड़ी ॻाल्हि कई, मुंहिंजे हाँ से सोजरे ते ॻाल्हि कई हुअमि, मूं चयो त किथे ही तालिबान जेके आहिनि ही अमेरिका सां किथे अंडरस्टैंडिंग में आहिनि छा? अॼु मूं हिकिड़े अख़बार में अॼु इत्फ़ाक़ सां छपियल आहे त उन में को रिपोर्ट किथे शाया थी आहे, उन रिपोर्ट जे हवाले सां ख़बर मूं पढ़ी त किथे हुनमें बि सुवालु उभारियल आहे उन रिपोर्ट में, किथे तालिबान जेके आहिनि अॻिते हली अमेरिका जी प्रॉक्सी तौरु कमु त न कंदा, त अमेरिकन मुफ़ादात खे ॾिसण लाइ, छाकाणि त इहो ख़दशो ॾिसो न, अगरि पाण हाणे साल मूंखे विसरी आहे, पाण मुला उमर वारे दौर में वञूं, पोइ भले तालिबान पहिरियों दफ़ो कब्ज़ो कयो, पहिरियों दफ़ो कब्ज़ो कयो त तालिबान ते 90% होल्ड पाकिस्तान जो, ठीकु आहे, बल्कि 100%, ऐं सऊदी अरब सां हिकिड़ी माली ऐं ॿिया मामला हुआ, त ठीकु आहे। पर हाणे अगरि पाकिस्तान जो टोटल कंट्रोल हुजे हा हिन सिचुएशन में, त माना पोइ इहो तसवुरु थिए त चाइना जो आहे। सो अगरि पाकिस्तान ऐं चाइना जो टोटल कंट्रोल अफ़गानिस्तान ते आहे त पोइ भारत किथे वियो? पोइ अमेरिका किथे वियो? हुन दौर में मुला उमर जे दौर में अञा चाइना एतिरो वॾो थ्रेट परसीव न पियो थिए अमेरिका खे। अच्छा, ॿी ॻाल्हि त हाणे जेको ही हिकिड़ो एम्बिशियस प्लान जेको सॼो आहे वन बेल्ट वन रोड वारो, हुन लाइ अफ़गानिस्तान में जो कंट्रोल आहे उहो चाइना लाइ ज़रूरी आहे, या कम अज़ कम रिलेशनशिप सुठा, मतिलबु इहो त उनखे डिस्टर्ब न करे। सो अगरि तालिबान टेक ओवर करे वञनि था, जेको करे विया आहिनि तक़रीबन 80-85% ते, ऐं पोयां किथे व्हाट्सएप ते अमेरिका सां ॻाल्हाईंदा रहनि, ऐं अमेरिका हिननि खे डॉलर वॉलर ॾींदो रहे थ्रू इंडिया, थ्रू एनीबडी, त सिचुएशन इहा आहे त पोइ चाइना जे टोटल इन्फ्लुएंस त न रहियो न। ऐं तव्हां ॾिसो त ही जेको हिन में त हीउ जेको कल तालिबान बयानु ॾिनो आहे त असीं कंहिंजी डिक्टेशन हाणे न वठंदासीं। सो कंहिंजी डिक्टेशन वठंदा? पाकिस्तान जी वठंदा न।
अमेरिका खे अहिड़ी कहिड़ी तकड़ थी जो हुन अशरफ गनी वारनि सां हिननि जेको पीस टॉक कराइण खां सवाइ हथ कढी भॼी वियो। जी सो मूं जेका कल्ह टियों जी तव्हां ॻाल्हि कई पे मतिलबु आउं न चाहियां 100 हींअर मां न चाहियां 100 हिकिड़ो सही ॻाल्हि हूंदी, लेकिन अॼोकी हीअ रिपोर्ट पढ़ण खां पोइ मूंखे पंहिंजे ख़्याल जी तक़वियत मिली ऐं आउं वधीक हिनखे इहो बिल्कुलु पॉसिबल आहे त ही बिहाइंड द कर्टन बेसिकली तालिबान जेको हींअर बिल्कुलु हीअं थी बीठा आहिनि त असीं कंहिंजी न ॿुधंदासीं हाणे तालिबान हम डिक्टेशन नहीं लेंगे, अरे भाई खुदा को मानो कल ताईं त वठंदा ऐं संदन तालिबान पहिरियों डिघी ॻाल्हि थी वेंदी। मुख़्तसिर इहो त अमेरिकन छा इहो हिकिड़ो हाणे तालिबान अमेरिकन्स लाइ कमु कंदा मुस्तक़बिल में, इन ॻाल्हि ते सोचणु खपे, इन ॻाल्हि ते सोचणु खपे। ऐं मुंहिंजे ख़्याल आहे पाकिस्तान खे हिन जो अंदाज़ो बि थिए पियो। ठीकु आहे, सभु कॉलर हिन सां गॾु मास्टर गुलाम रसूल कुंबर सागड़ मां। जी कुंबर साहब, छा सवाल हूंदो? अस्सलाम वालेकुम सर, कहिड़ा हाल आहिनि सर? ख़ुशि आहियो? वालेकुम अस्सलाम। सर इहो कश्मीर जे थोरो आज़ादु कश्मीर जे इलेक्शन जे माहौल ते थोरो तबसरो कयो त पार्टी पोज़ीशन असांजे नज़र में नवाज़ लीग 1 नंबर ते PP आहे ऐं ही इमरान खान वारे चवंदो असीं खटींदासूं ऐं हेतिरी महांगाई करण खां पोइ हेतिरे हिननि जेको आहे सो सभु कुझु करण खां पोइ पूरो उमेद हू आहिनि खटण ते, त इन ते थोरो तबसरो कयो, थोरो असांखे बि मालूमात हासिल थिए त। ठीकु आहे, ठीकु आहे। अच्छा, अगरि नंढो ॿियो बि हिकिड़ो साईं सां गॾु सवाल कयो, सुप्रीम जुडिशियल काउंसिल जेका आहे उहा अॼु डिसाइड करे थी पई त माना हुन ते तबसरो हले थो पियो, हुननि जी डिस्कशन हले थी पई त असां चेयरमैन नैब खे मिसकंडक्ट जे ज़रिए प्रोब करे सघूं था, या नथा करे सघूं। आज़ादु कश्मीर वारी ॻाल्हि जेका आहे साईं, शेख रशीद चयो आहे त मुल्क जे मुफ़ाद में आहे त PTI हुते खटे वञे, त अमूमन थींदो इहो आहे त जेको शइ मुल्क जे मुफ़ाद में हूंदी आहे उहा थी वेंदी आहे, थियण बि ईअं खपे, मुल्की मुफ़ाद में थियणु खपे, पर उहा बि जंहिंजी हुकूमत हूंदी आहे घणे भाङे इन गिलगित बल्तिस्तान में या आज़ादु कश्मीर में उहो खटे वेंदा आहिनि। नैब चेयरमैन वारी ॻाल्हि थींदी इंट्रस्टिंग, पर हाणे हीअ चेयरमैन नैब उहे नवंबर में हटे थो, हाणे सुप्रीम जुडिशियल काउंसिल इहो फ़ैसिलो कंदी त तमामु इंट्रस्टिंग फ़ैसिलो हूंदो, पर एतिरा साल 3.5 साल लॻाए छॾियूं, अॻु में कंहिं दरख़्वास्त न ॾिनी। जी हाँ, अॻु में कंहिं दरख़्वास्त न ॾिनी। ठीकु आहे वरी महिरबानी अली साहब। नाज़रीन, अॼु जे प्रोग्राम जो वक़्तु पूरो थियो, वरी मिलंदासीं ईंदड़ प्रोग्राम में। दुआ में।